बीकानेर ज़िले अंदर सर्दी जी मौसम अचण शर्त सारियालो फसल तैयार थी वियो आहे। सारियालो फसल तैयार थियण खां पोइ जेका सट शुरू थी वई आहे, अचो त असां उन्हनि आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। साहब हिन में जो ख़र्च आहे न, जेकॾहिं 14 से सारी वेंदी बि पोइ बि ख़र्चु लहंदो, महांगाई एॾी आहे, कुड़मी खे कोन बचंदो। ऐं न को का रियात भाण में आहे, न ज़मीनदारनि में, हारी वीचारो सूरनि में आहे। हे जेके सिंध में वॾा माण्हू वेठा आहिनि न ज़रायत वारा, जेकॾहिं इन शइ ते इहो बिल पास कराइनि त हारी खे अघु मिले। चांवर ॾिसो, अटो ॾिसो, 2400 रुपया कटाए, सही रेट कुड़मी खे कोन थो मिले। ऐं जेका तकलीफ़ आहे कुल हारी पुरतनि खे आहे। हिन वक़्तु जेको मागड़ नुक़सानु कयो आहे उहो अञा पूरो न थियो आहे, वरी बरसातुनि जो नुक़सानु मथो पए, कुदरती शामत आहे, पर असां सां को बि ताउन कोन थो करे। ऐं रहंदो या सिंधी क़ौम रहंदो ॿुड़ी वियासीं। तालबा त घटि में घटि सारी जो 1600-1700 रेट हुजणु खपे, ताकी हारी पंहिंजे घर चुल्ह ॿारे ऐं किलो अटे जो खाए। ख़र्च वधी विया आहिनि, हर सारियूं ॿिज भाण भत योग सारियूं सस्तियूं महांगी कटी। इहा ॾिसो उल्टी चटी रोज़ हलाए हिकिड़ी हटी, माण्हू मारे कयूं पलाल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल, माण्हू मारे कई पलाल। छा थींदो साईं, ग़रीब जो अलाह, रोज़ नवां सिर, नवियूं रेटियूं, दाल महांगी, गिह महांगा, सब्ज़ी महांगी, वाङण 100 रुपये बि किलो, 10 रुपये किलो न हलंदो। भिंडियूं बसर, पंहिंजा बसर कढे हाणे 100 ते किलो, 250 ते 80 रुपये किलो थो हले। छा थींदो आवाम जो अलाह बहितर कंदो। हुकूमत खे असांजी अपील आहे, हेॾी महांगाई न आहे जेतिरी महांगाई हिननि कई आहे। असांखे हुकूमत खे अपील आहे त बेराए महिरबानी महांगाई ते कंट्रोल कयो वञे, सारियुनि जो अघु वधायो वञे। सही मुतमइन कंदड़ न आहे, तमामु रेट घटि आहे, कुझु बि नथो थिए। सारी या 800-900 रुपये वञे थो मण, जॾहिं त ख़र्चु काफ़ी आहे। हाणे DAP भाण आहे उहो 4200-4300 रुपया आहे, सोना यूरिया आहे उहो माना 3200-3300 रुपया थी वियो आहे। रेट सफ़ा कान्हे को। हिकु त पहिरियां बारिश पई आहे, बीमारी आहे, मालिक बीमारी लॻी आहे कणकनि खे, तमामु सारियुनि खे वधीक, उनजे करे नुक़सानु आहे। असां गवर्नमेंट खां इहो इज़ादा कयूं त महिरबानी करे ऐं वधि में वधि 1600 खां 1700 रुपया मण ॾींदा, तॾहिं कुझु थींदो, ख़र्चु लहंदो, पोइ बि माना कमाई न थींदी। हिकु त इमरान ख़ान एॾो मुल्क सां ज़ुल्म करे छॾियो, हद खां वधीक महांगाई, बेरोज़गारी, माण्हू वञे पियो लाहींदो ऐं रोज़गार नथो थिए, बेरोज़गारी लॻी पई आहे। जंहिंजे लाइ असां अपील कंदासीं चीफ जस्टिस खे त महिरबानी करे तव्हां नोटिस वठो, इमरान ते एक्शन खणो। हीअ हद खां वधीक ज़ुल्म आहे, रेट कान्हनि के, माण्हू बेरोज़गार आहिनि, बुखूं पिया काटनि, ख़ुदिकशियूं पिया कनि। जी नाज़रीन, जीअं त अवां हिते आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु हुयो त जेकी सारियुनि जो रेट आहे उहो तमामु घटि आहे ऐं 1000 रुपया 1200 रुपया मण थो हले। ऐं ख़र्च मां असांजी घर जी चुल्ह नथी भरे ऐं जेकी ज़मीनुनि ते जेकी असीं ख़र्च करे रहिया आहियूं उनजी बि पूराई नथी थी सघे। गवर्नमेंट सिंध खां इन्हनि मुतालबो कयो आहे त सारियुनि जो मण 1500 रुपया 1500 खां 2000 ताईं कयो वञे त जीअं असां सुख जो साह खणी सघूं। कैमरा टीम सां गॾु मां आहियां मोहम्मद अली जरवार, नेशनल ऑनलाइन न्यूज़ नवंदेरो।